छा अव्हां जा ॿार बि ईअं करे रहिया आहिनि? माहिरनि ख़बरदार करे छॾियो। स्क्रीन जो इस्तेमालु अॼुकल्ह बालगनि सां गॾु ॿारनि में बि तमामु घणो मशहूरु थी चुको आहे, छाकाणि त उहे टेक्नोलॉजी जे हिन दौर में पैदा थिया। तंहिं करे इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस सां संदन दोस्ती हिकु वॾो सौदो न आहे। उहे हाणे स्मार्ट फोन्स, टैबलेट ऐं इंटरनेट खां सवाइ हिकु दुनिया जो तसवुरु नथा करे सघनि। स्क्रीन खे घणे वक़्तु ॾिसण सां नुक़सानकार थी सघे थो, पर अचो त ॼाणूं त तहक़ीक़ हिन बाबति छा थी चवे। शुरूआती स्कूल जे उमिरि जा ॿार जेकी 2 कलाकनि खां वधीक टीवी ॾिसंदा आहिनि या रोज़ानो कंप्यूटर इस्तेमालु कंदा आहिनि, उन्हनि खे जज़्बाती, समाजी ऐं ध्यान जे मसइलनि जो इम्कानु वधीक हूंदो आहे। स्कूल वञण वारा ॿार जिन जी बेडरूम में टीवियूं आहिनि, उहे तालीमी कारकर्दगी में घटि आहिनि। घणो वक़्तु स्क्रीन ॾिसण सां निंड जा मसइला बि पैदा थियनि था, जंहिं जे करे ॿार एक्टिव जे बदिले डी एक्टिव रहंदो आहे। पर जेतोणीकि तव्हां पंहिंजे डिजिटल डिवाइस जे इस्तेमालु करे सिहत जे मसइले जो तजुर्बो न करे रहिया आहियो, त हिकु सुठो मौक़ो आहे त तव्हांजी इलेक्ट्रॉनिक डिवाइस तव्हांजे ॿार सां तव्हांजे रिश्ते खे नुक़सान पहुचाए सघे थी। जेतोणीकि हिकु तकिड़ो टेक्स्ट पैगाम जो जवाबु ॾियण सां तव्हांजे ॿार खे ॿियो पैगाम मोकिले सघिजे थो, त तव्हांजो फोन उन खां वधीक अहम आहे। हिन वक़्त दौरान कंहिं बि इलेक्ट्रॉनिक शयुनि जो इस्तेमालु न करणु घुर्जे ऐं ड्राइविंग जे दौरान मोबाइल फोन इस्तेमालु न करणु घुर्जे। उन खां अलावा सॼे कुटुंब लाइ कॾहिं कॾहिं डिजिटल डेटॉक्स ते गौर करियो। हफ़्ते में हिकु भेरो स्क्रीन खां आज़ादु राति गुज़ारियो। उहो हर कंहिंजी जिस्मानी ऐं जज़्बाती सिहत सां गॾु तव्हांजे ख़ानदानी रिश्तनि जे लाइ बि फ़ाइदेमंद थी सघे थो।